आज रोड़ी में 6 डिसंबर ते मेहरान टीवी जे सकाफ़ती दिहाड़े जे ऐलान जी गुलकारनि ऐं फनकारनि नाजिया कंदे भरपूर नमूने मल्हाइण जो ऐलान कयो आहे। उन हवाले सां ॾिसूं था सैफुल्ला बलोच जी ही रिपोर्ट। फनकारनि सां मौजूद आहियूं। हिननि बि जेको आहे सिंध जे 6 डिसंबर जे हवाले सां मेहरान टीवी प्रोग्राम मोराई साहब जेको सिंध जा ॿेट ऐं सिंध जी मिल्कियत उनवान सिरे उनवान जेको आहे सिंध जे ॿेटनि ते असां हरगिज़ वफ़ा खे कब्ज़ो करणु कोन ॾींदासीं। अचो त वधीक फनकारनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। 6 डिसंबर जे हवाले सां छा चवणु आहे? मेहरान टीवी जा ऐं मोराई साहब जा असां 40 साल 50 साल ॻायो आहे। असां पंहिंजे सिंध उमर खे ॻायो आहे। जेको बि असां कंदासीं पंहिंजे सिंध उमर लाइ कंदासीं, ॿियो कंहिंजे लाइ न कंदासीं। सिंधी ॿोली जेका अमर ॾिनी ॿोली ओ तोड़े हणो ॿोली मेहरान टीवी वारनि जो ऐं मोराई साहब जन जो शुक्रगुज़ार आहियूं। ऐं जेको 6 डिसंबर ते प्रोग्राम थी रहियो आहे रोड़ीअ में, ऐं असां सभु जेके बि फनकार आहियूं असां मेहरान टीवीअ सां मोराई साहब सां गॾु आहियूं ऐं उहो 6 डिसंबर पुरज़ोर तरीक़े सां मल्हाईंदासीं। गुरु थाई तिरी आज़ाद क़ौम जे तिरी आज़ाद क़ौम जे तिरी आज़ाद क़ौम जे तिरी आज़ाद क़ौम जे तां सरे सो सिंध माल ॾे वञे सो सिंध खे छॾे वञे सो सिंध माल ॾे। सिंधी सकाफ़त जो ॾियारो 6 डिसंबर 2020 असां मेहरान टीवी जे सुरवाण ग़ुलाम नबी मोराई साहब जन जा शुक्रगुज़ार आहियूं जो जे ॿेटनि ऐं ज़मीननि ते कब्ज़ो करे रही आहे। इहो असां हरगिज़ न करणु ॾींदासीं। सिंधी सकाफ़त जो ॾियारो 6 डिसंबर असां सभु साबित कंदासीं ॿेटनि ते कब्ज़ो कंदे पादर खां सिंध धरतीअ सां वचन मोहब्बत जो ॾींहुं सिंध जा ॿेटा ऐं ज़मीन सिंध जा ॿेटा ऐं ज़मीन सिंध जी मिल्कियत हिकिड़ो एकता जो ॾियारो आहे। हिते असांखे घर थियणु खपे। इन जे लाइ मां जनाब ग़ुलाम नबी मोराई साहब जो मेहरान टीवी जो साईं चेयरमैन आहे, साईं जन हिकिड़ा तमामु वॾा एफर्ट्स वरिता आहिनि सिंध जे लाइ ऐं सिंधी क़ौम जे लाइ। यकजहती जो वचन कंदे जेको आहे इहा ॻाल्हि कई आहे त असां मर वेसूं सिंध न ॾेसूं या कलाम ॻाए करे जेको आहे मेहरान टीवी सां यकजहती जो इज़हार कंदे रागी सोहेल अहमद जेको आहे बाक़ी ऐं नवाज़ अली शाह ऐं नियल फ़कीर जेको आहे असां सां गॾु आहिनि। कैमरामैन शोएब अली सुमर सां गॾु सैफुल्ला बलोच, मेहरान टीवी न्यूज़ रोड़ी।